अॻियां अॼुनि वटि पोयनि सिर संभाया, अॻियां अॼुनि वटि पोयनि सिर संभाया, काट त पोइ क़बूल में मछण भाई घटि, मथा मोहायनि जा पिया न ॾिसी पट, कलाड़ के हट कुसण जो कूप आहे। सुबेल साथियो, जिए लतीफ़ इलात मेरान टीवी जे फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहान शाह जा पंधे पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़ साईं जे पंधे पेचरनि जे हवाले सां सिंध जे कुंड कुड़छ में साईं जा नक्श मिलनि था असांखे, ऐं लतीफ़ साईं जा उहे पंध, उहे सैर, उहे सफ़र सिर्फ़ु हिकिड़ो आम सफ़र न हुया, इहे ॾाढा बामक़सद सफ़र हुआ, जागरता जा सफ़र हुया, इहे शऊर जा सफ़र हुया। उहा वाट हुई जिथे साईं लाट ॿारे विया। ऐं जॾहिं लतीफ़ साईं जन पंध पेचरनि जी ॻाल्हि कयूं था त उन्हनि पंधनि पेचरनि सां सिंध जी तारीख़, सिंध जी जाग्राफ़ी, तॾहिं की सिंध जी सियासी, मज़हबी ऐं समाजी हालतूं, इक़्तिसादी हालतूं, उन तनाज़ुर में असां जॾहिं ॾिसूं था त अहिड़े अज़ीम शख़्स जो पैदा थियणु जवाज़ बणिजे थो। ऐं उन सां गॾोगॾु असांखे उहे तारीख़ जा लिकल ओझल थियल आम खां खंडर मिलनि था, जिन में असांजी सदियुनि जी सुञाणप, सदियुनि जी तहज़ीब, सदियुनि जी तारीख़ जेका आहे उहा उन में दफ़न थियल आहे, उहा उन में समायल आहे, उहा उतो जरके थी पई, उहा उतो लिया पाए थी पई। त उन्हनि हवाले सां असां लतीफ़ साईं जे जॾहिं पंध पेचरनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध जे माज़ी जी ॻाल्हि कंदा आहियूं, सिंध जे हाल जी ॻाल्हि कंदा आहियूं, सिंध जे आईंदे जी ॻाल्हि कंदा आहियूं। छो त लतीफ़ साईं उहो अज़ीम शख़्स हुयो जंहिंखे तारीख़ जो डिघो शऊर ऐं उन सां गॾोगॾु हाल जे हालतुनि ऐं मुस्तक़बिल में सिंध खे दरपेश ख़तरनि ऐं ख़दशनि जो बि इदराक हुयो। हीअ अज़ीम शाइर जंहिंजी शाइरी जो हर लफ़्ज़, हर किरदार, हर नुक़्तो पंहिंजी धरती सां अहिड़ो जुड़ियल आहे जो धरती जी ख़ुशबू उन्हनि लफ़्ज़नि मां, उन्हनि किरदारनि मां, उन्हनि बेतनि, उन वायुनि मां असांखे उहो आलाप जे रूप में तारीख़ जो पड़ाॾो थी असांखे महसूसु थींदी आहे। त असांजे लतीफ़ साईं जे पंधे पेचरनि जी ॻाल्हि कयूं था त मूंखे हींअर जंहिं मां माॻ ते बीठो आहियां उते सोचां थो त हिन उन अज़ीम सभ्यता खां उहो जेको उन दौर में हिकिड़ो सनिहो वियो इंसानियत लाइ, दुनिया लाइ, काइनात लाइ, उहो ई साॻियो सनिहो लतीफ़ साईं ॾिनो। ऐं मूंखे उहो बेत यादि थो अचे, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। हीउ सॾु आलमी अमुन जो, मोहबत जो, सहप जो, इंसानियत जो सॾु आहे, माण्हपे जो सॾु आहे। ऐं मां अॼु उन माॻ तां उहो सॾु ॾियां थो जंहिंजी तहज़ीब अॼु खां 7000 साल पुराणी, यानी मुहिन जो दड़ो, ऐं मुहिन जो दड़ो जंहिं पूरी इंसान ज़ात खे मुहज़िब बणायो, जंहिं पूरी इंसान ज़ात खे ज़िंदगी जीअण जो ॾांव ॾिनो। ऐं इहे तारीख़ जूं धाराऊं असांखे लतीफ़ साईं जे पंध पेचरनि सां निस्बत में ईअं मिलनि थियूं त जीअं मूं ॻाल्हि कयो त हिन इलाइक़े में बि लतीफ़ साईं जा पंध पेचरा ऐं कुझु तकिया असांखे मिलनि था पिया। उन्हनि तकियनि जो जॾहिं साईं पंध कयो हूंदो, पंध पेचरा कया हूंदा त हिननि माॻनि तां, हिननि माॻनि जो पड़ाॾो बि साईं जे कननि ते पहुतो हूंदो। ऐं मां यकीन सां चवां थो त वाहिद ही शाइर आहे जंहिंजी शाइरी में उहे असांखे चंद लफ़्ज़ मिलनि था जेके मुहिन जे दड़े सां तालुक़ रखनि था। इहो न मुहन जो दड़ो आहे, न ई मुअन जो दड़ो आहे, न मोलनि जो, न मुहन जो दड़ो आहे, इहो मुहिन जो दड़ो आहे। मुहिन जो दड़ो ऐं मुहाई लफ़्ज़ लतीफ़ साईं जंहिं नमूने इस्तेमालु कया आहिनि, उन्हनि किरदारनि जे लाइ इस्तेमालु कया आहिनि जिन में हर क़िस्म जी चङाई आहे, हक़ तरफ़ी बि आहे ऐं चङायूं बि आहिनि, सबुर बि आहे, सहप बि आहे, इंसानियत बि आहे, उसूल परस्ती बि आहे, त उन में इंसानियत जो प्यार बि आहे, माण्हू बि आहे। सुर केॾारो में लतीफ़ साईं चयो त मुहायनि वहूं नीर महांगो कंदियूं, मुहाई जेके उहे हक़ ख़ातिर विढ़िया शहीद थिया, उन्हनि जूं पोयूं वनियूं जेके आहिनि नीर महांगो कंदियूं, कारो लिबास कंदियूं। ईअं ई सुर कल्याण में लतीफ़ साईं जा यमन कल्याण में बेत मिलनि था, उभाई आहिनि मुहाई मरण ते, या मथा मुहाइनि जा पिया न ॾिसी पट जे मूं बेत पढ़ियो। ईअं ई बिलावल में असांखे बेत मिले थो, हो मुहायनि मीर पर मस्तोरातनि मारियो। त इहे 4 दफ़ा साईं लफ़्ज़ मुहाई इस्तेमालु कयो आहे, जेको सिंधी अदब में असांखे कंहिं बि राइटर, कंहिं अदीब, शाइर उहो इस्तेमालु लफ़्ज़ न कयो आहे। इहो लफ़्ज़ जिन किरदारनि जे निस्बत सां इस्तेमालु कयो आहे, उन में जेके गुण आहिनि उहे इहे ई आहिनि जेके इंसानियत ऐं माण्हपे वारा गुण आहिनि। त लतीफ़ साईं जो उहो तारीख़ी शऊर इन लफ़्ज़ जी मार्फत असांखे उन जा निसारा
उन जा सरचश्मा हिन अज़ीम सिंधु सल्तनत जे उन दौर ॾे इशारो करे थी जॾहिं ही मुहिम जो दड़ो उन ग्रेटर इंडस जेका किंगडम हुई उन जो मरकज़ी शहर हुयो ऐं 100 शहर हिन मरकज़ी शहर जी मातहती में जेको सो हेॾी वॾी इंडस जेका सिविलाइज़ेशन आहे इंडस जेका किंगडम आहे या जेके सिंधु सभ्यता चऊं था या जंहिंखे असां ग्रेटर सिंधु जेको सो किंगडम चऊं त उहो उन जो मरकज़ ई हो ऐं उहो जॾहिं मरकज़ हुयो ऐं 100 वॾा शहर हुन जे ज़ेर इंतज़ाम हुया त को निज़ाम को उसूल के क़ानून हूंदा जंहिं तहत एॾी वॾी सल्तनत तारीख़ जो उन ऊंदा ई दौर खां शुरू थिए थी जॾहिं दुनिया जूं बाक़ी क़ौमूं झंगलनि में रहनि थियूं गारुनि में रहनि थियूं उन्हनि खे जीअण जो ॾांव कोन्हे जानवर इंसान में का तमीज़ कोन थी करे सघिजे तॾहिं ही अज़ीम सिंधु सभ्यता जी ही अज़ीम सिंधु सल्तनत जेका हुई उन हितां तारीख़ जे तहज़ीब जे हवाले सां उहे हुनर उहे ॾांव उहे उसूल उहे क़दुरु ॾिना जंहिं अॼु ताईं इंसान खे इंसान बणाइण लाइ मुहज़िब बणाइण लाइ उहो किरदारु अदा कयो आहे तारीख़ जा इहे धाराऊं हूंदियूं आहिनि तारीख़ जा इहे मोड़ हूंदा आहिनि तारीख़ जा इहे वाक़िया हूंदा आहिनि जेके इत्तफ़ाक़ सां न थींदा आहिनि पर सोचे सम्झियल अंदाज़ सां जेके इंसान जो शऊर इंसान जो ज़हन उन खे जो जनमु ॾींदो आहे त मुहिम जे दड़े जो उहो दौरु जंहिंजूं हमसर तहज़ीबूं अञा बांबड़ा पे पाताऊं तॾहिं मुंहिंजे दड़े जे हिन टाउनशिप जो उरूज आहे जॾहिं दुनिया जूं उहे पोइते पियल जेके तहज़ीबूं आहिनि जिन जा खंडरात असांखे मिलनि था उहे आए ॾींहुं जॾहिं हिक ॿिए ते हमला करे इंसाननि जो कोस कंदा हुआ ॿार अगवा जेके क़ैद थींदा हुआ औरतुनि खे सुरीत या रखियल बणाए वेंदो हो आए ॾींहुं तलवारुनि जे ताक़त जे ज़ोर ते लश्कर कशी करे हज़ारनि जे तादाद में माण्हुनि खे ग़ुलाम बणाए वेंदो त ओॾी महिल सिंधु सल्तनत जे माण्हुनि हुनरमंदनि पोरियतनि हितां जे शऊरी ॾात धणियुनि उहे वण कोन पिए पोखिया जंहिंमो तीर कमाण ठाहे ऐं इंसान जी जान वठनि पर ओॾी महिल हिननि कपह जा ॿूटा पोखे कपिड़ो उणी इंसान खे उन जी ओघड़ ढके इंसानियत जो शरफ़ ॾिनो जॾहिं दुनिया में औरतूं क़ैद पे थियूं रखियल रखियूं पिए वयूं त असां उते जेको सो हितां जे औरतुनि खे रक़्स ऐं नाच ऐं ज़ेवर पाराइण सेखारिया पे जॾहिं उतां जा ॿार क़ैद पे थिया त असां हिते ॿारनि लाइ रांदीका पे ठाहिया जॾहिं उते तलवारुनि जा ऐं भालनि जा खड़का हूंदा हुआ तॾहिं हिते बोड़ींडे जे आवाज़ जा सुरीला सुर जेके ॿुरंदा हुया जॾहिं उते जूं क़ौमूं पाण में विढ़ंदियूं हुयूं त हिते असांखे हिकिड़ो मुहज़िब सिविलाइज़्ड क़िस्म जो शहर जो हिकिड़ो तसवुरु मिले थो जंहिं शहर जा 5 हिसा आहिनि मरकज़ी हिसो जेको आहे हिते मां बीठो आहियां मुंहिंजे पुठ में जेको स्टूप आहे ऐं मेन दड़े जी जेका उहा एरिया आहे उहा आहे त हिन तहज़ीब जेको हितां आलमी सॾु ॾिनो आलमी ॾाहप धारा जेको हितां फुटी निकिती जंहिंखे लतीफ़ साईं पंहिंजे पंध पेचरनि जे दौरान उन्हनि खे वरजायो ऐं इहे बेत जेके मूं पढ़िया इहो मुहाई लफ़्ज़ जो इस्तेमालु इहा साईं जी तारीख़ सां शऊरी निस्बत हुई डिघो तारीख़ी शऊर हुयो जेको साईं खे हिन ॻाल्हि सां ॻंढे थो ऐं हीउ मुंहिंजो दड़ो जेको इब्तिदाई दौर हिते हुयो उहो माइतो समाज रहियो आहे माइतो समाज माना औरत जी निस्बत सां कबीले जी बिरादरी जी चंगमुड़सी मेहदारी ऐं औरत जी निस्बत सां अॻिते जे नसुल जा शुजरा लिखिया वेंदा हुआ औरत जी निस्बत सां माल मिल्कियतूं ऐं बादशाहियूं जेके से तब्दील थींदियूं हुयूं त उहो तसवुरु धरती माता जी पूॼा ऐं पोइ माता विदायता औरत जी पूॼा जी जेका मूर्ति ठाही वई उहा बि असांखे मुंहिंजे दड़े मां मिले थी ऐं इन हवाले सां साईं जो बेत आहे हिकिड़ो सुर मूमल राणो में त आखूं ड्राखूं सरखंड शाखूं जित चोखा चंदन कौर मये सभु माणिया जित न भिरन भौर कुंवारियूं ऐं कौर कात पसूं काक जा कौर इहो सिंबॉलिक औरत जी तख़लीक़ी सलाहियत जो इज़हार आहे जेको हिंदू मैथोलॉजी में वरी उन कंवल जे गुल मां कौर जे गुल मां जेको सो इंसान ॿार बचो मासूम जेको फुटंदे ॾेखारियो वियो आहे इहा उहा तख़लीक़ क़ुवत धरती जी ऐं उहा तख़लीक़ी सलाहियत औरत जी हिकु तरफ़ धरती माता खे पूॼियो वियो हिकु तरफ़ माता विदायता औरत खे पूॼियो वियो इहो उहो माइतो समाज हुयो ही उहा धरती आहे ही उहो समाज आहे
ही उहो मुआशिरो आहे, ही उहे माॻ आहिनि, ही उहे खंडर आहिनि जेके असांजे तारीख़ जा दास्तान पाण वटि रखनि था। ही उहो इलाइक़ो आहे जंहिं इलाइक़े सां लतीफ़ साईं जो गुज़र बि थियो हूंदो। हितां जॾहिं दुनिया जानवरनि वांगुरु वहशी जानवरनि वांगुरु गारुनि में रहंदी त असां वटि हिकिड़ो अॼोके दौर में बि सुठे शहर जी टाउनशिप जी प्लानिंग तव्हांखे न मिलंदी जेका हिते मोहिन जे दड़े में मिलंदी। ऐं जॾहिं दुनिया जा उहे पोइते पियल क़ौमूं शिकार करे वहशी दंदनि वांगुरु गारुनि में रहंदियूं ऐं झंग में रहंदा, तॾहिं बि असां हिते हिकिड़ा उहे हुनर पे ईजाद कया, उहे जेके से ज़िंदगी जे जियापे लाइ उहे ॾांव ऐं ॾस पे हिक ॿिए खे सेखारिया, जंहिंजी मार्फत अॼु दुनिया टेक्नोलॉजी ऐं साइंस जे उन उरूज ते पहुती आहे। त सुबुह साथियो त हिन लतीफ़ साईं जे पंध पेचरा जे हवाले सां हिन माॻ तां लतीफ़ साईं जो साईं सदाई वारे बैत जी आलमी दुआ सां गॾु हिन ग्रेटर सिंधु सभ्यता या ग्रेटर सिंधु सल्तनत जेका आहे, सिंधु सभ्यता जेका आहे, जेका सभिनी तहज़ीबुनि जी माउ रही आहे, हीअ तहज़ीबुनि जो गहवारो रहियो आहे, जंहिं इंसान खे इंसानियत जो शरफ़ सेखारियो, माणपो सेखारियो। उतां अॼु मां हिकु दफ़ो तव्हां सां लतीफ़ साईं जी उन शेर आलमी दुआ ऐं हीअ तहज़ीबुनि जी अमड़ जेका आहे मोहिन जे दड़े जी तहज़ीब, उतां सभिनी खे अमन मोहबत जो वाधायूं। जीअं लतीफ़ लात हिकिड़ी असां नंढड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ वरी असां तव्हां सां गॾु रहंदासीं। जीअं लतीफ़ लात। सुबह साथियों, जीअं लतीफ़ लात मां सिंध जी अज़ीम सल्तनत ग्रेटर सिंधु किंगडम जे मरकज़ी शहर या गादी जो शहर चइजे मोहिन जे दड़े जी उन एरिया में बीठो आहियां जिथे जॉन मार्शल बि चयो त हिन घिटी में बीह करे मूंखे लंडन जो टाइम स्क्वायर यादि थो अची वञे। हिन हवाले सां न रुगो जॉन मार्शल पर हिन अज़ीम सिंधु सभ्यता जे हिन आसारनि ते एडवर्ड बेकन पंहिंजी किताब डिगिंग फॉर द हिस्ट्री उन में लिखियो हो त सिंधु सभ्यता मोहिन जे दड़े जे दौर में उन यूटोपिया यानी तस्वराती जन्नत जे ख्वाब जी ताबीर माणे लधी हुई ऐं उहा जन्नत जिथे न का बेवाह औरत हुई, न को यतीम ॿार हुयो, न ई को मरीज़ हुयो। ऐं इहा ई त उहा जन्नत आहे जेका कंहिं माक़ूल इंसान जे तस्वर में अकुल में अची सघे थी। मौसूफ़ साॻे पंहिंजी किताब डिगिंग फॉर हिस्ट्री में सुमेरियन तहज़ीब यानी बेबलून इराक वारी तहज़ीब जो हवालो ॾींदे उतां जे खंडरात में लधल हिकु पथर जे कुतबे ते लिखियल सिंध जी साराह में हिकिड़े कुतबे जो हवालो ॾींदे चयो हो, दिलमोन जेको ओभर में आहे ऐं दुनिया जा सभु मुल्क पंहिंजा वापारी ॿेड़ा ओॾे काहे वेंदा आहिनि, ही उहो मुल्क आहे जंहिंजे ओभर में सिज उभरे थो ऐं हिन मुल्क जी आमदनी जो को थोरो ज़रड़ो बि हथियार या जंगबंदी ते ख़र्च न थींदो हो। त सिंधु सभ्यता उन दौर जी तस्वराती जन्नत अॼु बि सिंध मालिकनि जे हवाले सां बि जन्नत जी ख़ुशबू ॾींदी, मौला अली खे इल्म जी ख़ुशबू ईंदी हिन सिंधु सभ्यता जे मैदान मां। ऐं इमामनि खे आख़िरी 7 तारीख़ करबला में जॾहिं ॿी का वाह नज़र न आई त पाण इहे चयो त मूंखे छॾियो त मां सिंध वञा। त इहे उहे अज़ीम ॻाल्हियूं आहिनि सिंधु सभ्यता जे हवाले सां, ग्रेटर सिंधु जे हवाले सां।
या हिन सिंधु सल्तनत जेका आहे ग्रेटर सिंधु सल्तनत जे हवाले सां ऐं उनजो ही मर्कज़ शहर जंहिं पूरे इंसान ज़ात खे हर हुनर ॾिनो। हिते असांखे पेंटिंग जा जार बि मिलनि था जंहिंमें पेंटर वेही करे पंहिंजूं मुख़्तलिफ़ कपिड़े जूं डिज़ाइनूं ठाहे अजरक जी प्रिंट ते ऐं जेको हितां जो लधल स्तूप आहे प्रेस जो उन जे बुत ते ठहियल जेके नक्श आहिनि उहे बि उन अजरक जे हवाले सां ऐं उन खां अलावा असांखे हिते खुंभ यानी कपिड़े खे जॾहिं अजरक ठहे थो छुरिजे थो रंगजे थो पेंटिंग कजे थी त उन खे बचाइण लाइ केमिकली जेको उहो बि असांखे खुंभ जा आसार बि हिते मिलनि था। हिते आर्च जो तस्वर असांखे मिले थो ग्रेटर बाथ जे हवाले सां ऐं कर्ड में बि ऐं आर्च बि। त रोमन क्लेम कंदा आहिनि त आर्किटेक्चर जे हवाले सां आर्च जा ईजाद कंदड़ असां आहियूं, पर असां वटि 7000 साल अॻु आर्च जो तस्वर मिले थो। त आर्किटेक्चर जी तारीख़ में त रोमन खां असां घणो आगाट रहियूं जो बिल्डिंग जे हवाले सां कंस्ट्रक्शन जे हवाले सां असां आर्च जा बि ईजाद कंदड़ आहियूं। जीअं लतीफ़ इलाही महदी शाह ऐं मेहरान टीवीअ जी शाह साईं जा पंध ऐं पेचरा जो सथ अॼु तराई अबड़ो ज़िला शिकारपुर में मौजूदु आहे। शाह साईं जो हिन ॻोठ में तकियो बि आहे त उन जा तबरुकात बि मौजूदु आहिनि। शाह साईं 1722 धारे हिन तराई अबड़ो में आयो ऐं उनजो अचण जो जेको मक़सदु हुयो उहो सिंधी क़ौम जा जेके मुख़्तलिफ़ क़बीला हुया मुग़ल जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जेका जंग हुननि शुरू कई हुई उन सिलसिले में शाह साईं उन्हनि क़बीलनि खे क़ौमी ग़ैरत ऐं जज़्बे जाॻाइण जे लाइ हुननि सां राब्ते में रहियो ऐं हुननि जे विच में जेको आहे सो हिकु अहिड़ो किरदारु अदा कयो जंहिंमें पंहिंजो हुननि क़ौमी ग़ैरत वारो किरदारु अदा कयो। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त तराई अबड़ो वारे हिन तकिए ते अबड़नि सरदारनि वटि शाह साईं जा जेके तबरुकात आहिनि उन में टोपी उन में जुबो ऐं मेणबती ऐं ॿियूं शाह साईं जे इस्तेमाल जूं शयूं मौजूदु आहिनि। हाणे हिन जो पस मंज़र इहो थो अचे त पीर मोहम्मद अबड़ो जेको अबड़नि जो सरदार हो उन खे पुट जी औलाद न हुई। हुनजो हिकिड़ो पुटु जेको हुयो उहो गेरेले में दीन मोहम्मद कलोड़े जे राताईअ में मारिजी चुको फ़तेह ख़ान ऐं उनखे ॿिए पुट जी औलाद न हुई। शाह साईं जीअं त हिते ईंदो हो ऐं हिते अचे जंहिं जाइ ते तकियो आहे उते रहंदो हो। पोइ अबड़े सरदार ऐं उनजी घरवारीअ उहे उन्हनि जा मोतक़द हुआ मुरीद हुआ अक़ीदतमंद हुया। शाह साईं वटि विया ऐं उन खां अर्ज़ु कयूं त असांखे दुआ कयो त रब पाक असांखे वारिस ॾे ऐं पुट जी औलाद थिए। जीअं त शाह साईं जन बैत फरमायो दुआया त जोरे वारीअ जो वयो राज वरायो सड़ीअ लामा कोजो मोरो मोरियो ऐं रब पाक जे करम सां लतीफ़ साईं जे दुआ सां पीर मोहम्मद ख़ान अबड़े खे उमिरि जे आख़िरी हिस्से में पुटु ॼाओ जंहिंजो हुन वरी नालो रखियो फ़तेह ख़ान अबड़ो। शाह साईं हिते अचे छो जेको आहे सो क़याम कयो उनजो सबबु हिकु त इहो हुयो त हू उन्हनि क़बीलनि जे क़ौमी ग़ैरत जाॻाइण लाइ ऐं धारियनि जे ख़िलाफ़ पंहिंजी जेको आहे सो हाकमियत वारो हक़ु हासिलु करण लाइ इहा शइ हिते कई त उन्हनि खे अहसासु ॾियारायो त तव्हां असली पंहिंजे धरतीअ जा वारिस आहियो ऐं पंहिंजी जेको आहे सो हिते हुकूमत बहाल कयो। शाह बेगरगुन खां वठी धारिया मुग़ल आया ऐं कुझु वक़्तु जेको आहे सो ख़ुदि कलोड़नि बि मुग़लनि लाइ कमु कयो पर शाह साईं सॼे क़ौम खे जाॻाए ऐं हिते गॾु कयो। ऐं हीअ ख़ासि करे जेके अबड़ा आहिनि सरदार उहे उन ॼाम अबड़े जी औलाद आहिनि जेके जंहिं सूमरनि जूं साम्हूं झलियूं ऐं सुर बिलावल में जंहिं अबड़े जो शाह साईं ज़िक्र कयो आहे जंहिं लाइ चयो अथई त अबड़ो वॾो वॾो समूह सूंहं सभिनि तंहिं दर सभु अचनि कंधु न कढे कच्छ धणी। तारीख़ुनि में इहे वाज़े सबूत आहिनि त हीअ अबड़नि सरदारनि जो ख़ानदान उन ॼाम अबड़े जी औलाद आहे। ऐं असां वटि हिकिड़ियूं चवणियूं मशहूरु आहिनि तुख़्म जो तासीर ऐं सोबत जो असरु
उहो तुख़्म जो तासीर ॾिसण जे लाइ जाचण जे लाइ शाह साईं हिते अची रहियो ऐं उन्हनि अबड़नि खे उहो पंहिंजे वॾनि वड़ाइतनि अबड़नि जो या वॾनि वड़ाइते अबड़े जो उहो सॼो किरदारु यादि ॾियारायो ऐं हुननि उहो पंहिंजो सिंध जे क़ौमी बका जे लाइ पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा कयो। शाह साईं जे तके ते हिते ट्रिहाई बि थींदी ऐं हिन वक़्तु बि थींदी आहे हर 14 तारीख़ चंड जी ते हितां जे पाड़े जा जेके अबड़ा आहिनि कम्यूनिटीअ जा माण्हू या ॿिया उहे अचे ट्रिहाईअ जो तिल कंदा आहिनि ऐं हर हिकु कंहिं न कंहिं क़बीले ते कॾहिं राउजा कंदा आहिनि कंहिं काचोड़ी कॾहिं का सांगरू कंदा आहिनि कॾहिं असांजा ॾेथा कंदा आहिनि कॾहिं असांजा जूणेजा साहिब कंदा आहिनि ईअं सभु गॾिजी साल जा 12 ई महीना शाह साईं जी ट्रिहाई हिते थींदी आहे। शुरूअ में राग विराग बि थींदा लतीफ़ी राग बि थींदो ऐं हाणे बि इहो सिलसिलो असां वटि जारी आहे हिन तके ते। सुबिल साथियों जे लतीफ़ लात जे साईं मेहदी शाह असां सां लतीफ़ साईं जे हथनि जूं कुझु नवादरात शयूं जेके साईं जे पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में हुयूं ऐं कुझु तारीख़ी दस्तावेज़ जेके 1125 ऐं 1144 यारवंद कलोड़े ऐं लोड़ोंद कलोड़े जे दौर जूं उहे शयूं बि ॾेखारियूं असांखे जो कलोड़नि जे ख़िलाफ़ु हुननि मुल्तान जे गवर्नर खे दायो त हींअर असां उन जूअ में आहियूं जेको सुर 10 पंहिंजे बिलावल जो मुख्य किरदारु सूमरनि जी निस्बत सां आहे जॾहिं लतीफ़ साईं फरमायो त सरणनि जे सुख लाइ साम खईं सरदार सरणनि जे सुख लाइ साम खईं सरदार जे आयूं अबड़े जे आधार से सूंग न ॾींदियूं सूमरियूं। उहो अबड़ो वॾो कच्छ जो हालार धणी बि जंहिंखे साईं सॼो आहे उते जे भिट जे हवाले सां भिट धणी बि साईं जंहिंखे सॼो आहे त उहो हालार धणी अबड़ो वॾो सुवड़ो सूंह सभिनि उन जेके सूमरनि जूं साम्हूं झलियूं हुयूं ऐं पोइ उन जे पुट ममट जेको शहीद थी वियो इन अलादीन सां मोरके में ऐं उन जो ॿियो पुट नंढो डूंगर राय जेके ॾे न डूंगर राय ॿियनि सभिनी ॾिनियूं ॾे न डूंगर राय अण ॾिठिन आॾो फिरे ॾिठियूं ॾे किया आहे इन मथेरे मथा कई लोरियूं मोटायूं त इहो डूंगर आहे ममट ऐं पंहिंजो अबड़ो वॾो अबड़ो समो जेको जाड़े जा नुख मां हुयो ऐं उन अबड़नि जे शुजरे मां लिछ मां असां हींअर उन जूअ में आहियूं जेके उन वॾे अबड़े जी नुख मां हिते मदेजी जे आसपास तराई 2 जेका आहे उते मुख्य तकियो जेको आहे लतीफ़ साईं जो उते आहियूं ऐं मुंहिंजे पुठिए पासे 2-2.5 किलोमीटर ते जेको सो ॿियो तकियो आहे ऐं मुंहिंजे साम्हूं वारे हथ ते वरी हिकिड़ो टियों तकियो आहे ऐं हिन जू में अबड़ा गाहे जा सूमरा ऐं साईं खखराणी ऐं पंहिंजो जेके ॿियूं ज़ातियूं हुन उहे काफ़ी हिते रहनि थियूं पियूं इहे समाट ज़ातियूं हुन हिन इलाइक़े खे जेकॾहिं महदूद हवाले सां समाट ज़ातियुनि जो इलाइक़ो चइजे त इहो बि हिकु जेको सो वधाउ न थींदो त हीउ तकियो इन हवाले सां अहम आहे 1 सदियूं अॻु
हिन साईं जे वेहक जी जाइ ते तके जी जाइ ते लोंग फ़क़ीर जेका असां अदावत कराई जीअं असां अंदरूं हिते आयासीं त उहा गुंबज़ नुमा जेका नंढी कोठी आहे उहो साईं जे तके जे हिसाब सां इहो साॻियो ई तकियो आहे जेको साईं जे हुजरे जे भिटशा जे ओलह में उत्तर में जेको हुजरो आहे उन जी निस्बत बि इन सां आहे ऐं ईअं ॿिया हुजरा बि जेका असां लतीफ़ साईं ॾिठा आहिनि उन जी डिज़ाइन ऐं उहे साॻियूं शयूं हिते मौजूदु आहिनि मुंहिंजे खाॿे हथ ते खूह आहे उहो तारीख़ी जेको लतीफ़ साईं जे दौर जो ॿुधाए थो वञे ऐं अञा हिन बिल्डिंग जे पोयां हिकिड़ी मस्जिद आहे जेका लतीफ़ साईं जे दौर जी बुनियादी उन जे अॾावट जेके बुनियाद साॻा रखी हाणे उन खे नए सिर वरी तामीर कयो वियो आहे उहा मुंहिंजे अंदाज़े में 15 खां 20 फुट हिकिड़ी लाइन हूंदी 20 फुट ॿी लाइन हूंदी एतिरी एराज़ी ते उहा मस्जिद ठहियलु आहे ऐं हिन शुजरे जे आॾो जेको असांखे विरांडे टाइप या हाल नज़र पए अचे उहो पोइ जो ठहियलु आहे न त असुल हुजरे जी जाइ जेका आहे उहो लतीफ़ साईं जो तकियो सॾिजे थो तराई वारो तकियो या अबड़नि वारो तकियो सॾिजे थो ऐं अबड़ा शुजरो जेको मां ॻाल्हि कई त वॾे अबड़े खां वठी उहा लिच आहे ऐं लतीफ़ साईं जो हिन जू में अचणु सुर खाहोड़ी जे हवाले सां जेके पंहिंजा हम ख़्याल हम कदम धुरियूं जेके क़बीला हुआ उन्हनि खे ॻोल्हींदे उन लिच खे साईं अची ॻोल्हे लधो ऐं पोइ हिन अबड़नि जो शुजरो या तारीख़ या उन जा तारीख़ी कारनामा जेके साईं पंहिंजो मेहदी शाह सां जेके वीचार वंडिया उन हवाले सां आहिनि त हीअ निहायत अहम तारीख़ी मुख्य हिकिड़े क़िस्म जो तकियो आहे ऐं लतीफ़ साईं जे पंथ ऐं पेचरा जे हवाले सां हिन महिल ते असां लाड़ ऐं विचोली सिंध में जेके असां घुमियासीं पे पर साईं जा पंथ पेचरा सॼी सिंध में असांखे उहे माग उहे मकान मिलनि था ऐं उन्हनि मागनि मकाननि ते साईं जो बार बार अचणु ऐं हिते रहणु ऐं साईं उन्हनि वारसनि वटि उन्हनि अबड़नि वटि लतीफ़ साईं जे ज़ाती इस्तेमाल जी शयूं उहे नवादरात जो मिलणु इहो बि हिकु सबूत आहे त लतीफ़ साईं शख़्सी तौर ते हिते केतिरो ईंदा रहिया ऐं कीअं दुआऊं थियूं जेके उहे नवादरात जेके साईं ॿुधाया तव्हां सां उहे सभु शयूं जेकॾहिं कठे कजनि थियूं त लतीफ़ साईं जो हिन जू में समाट ज़ातियुनि जे हवाले सां सुर खाहोड़ी में जेका खाहोड़ी की ख़ैर हुई उन हवाले सां ऐं तॾो के दौर में मुग़लनि ऐं कल्होड़नि जी जेका समाट ज़ातियुनि सां जेको रवैयो हो दुश्मनी वारो या ॿियाई वारो या कॾहिं बि समाट ज़ातियुनि खे पंहिंजे उन इक़्तिदारी या अख़्तियारी हवाले सां पंहिंजो न कंदा हुआ उन हवाले सां ही अबड़ा क़बीलो हिते पंहिंजे वॾनि जी उन लिछ खे मान ॾींदे हिकिड़ो मज़ाहमती किरदारु रहियो आहे आदम शाह कल्होड़े खां वठी वेंदे इलियास ख़ान कल्होड़े ताईं ऐं वेंदे यार मोहम्मद कल्होड़े ताईं हिननि मज़ाहमती जेका वेड़ कई आहे ऐं उहा मज़ाहमत शख़्सी पंहिंजी जाइ ते आहे जो हुननि अदावतूं हिननि सां रखियूं हुननि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया हुननि जे ॻोठनि ते कब्ज़ा कया पर साॻे वक़्तु इहो क़ौमी धारा जेका आहे तॾो के ग़ुलाम सिंध जे आजपे जे हवाले सां उहे लतीफ़ी खाहोड़ की ख़ैर जूं उहे धुरियूं हम ख़ाल ऐं हम कदम धुरियूं हुयूं उन्हनि मां हिकु धुर ही अबड़ा आहिनि ऐं उन्हनि अबड़नि वटि लतीफ़ साईं जो अचणु ही जेके तकिया ही 3 तकिया जेको मूं ज़िक्र कयो ऐं जंहिं तके ते बीठा आहियूं इन जी तारीख़ लतीफ़ साईं जे उन दौर जी आहे जिथे पाण ख़ुदि ईंदा हुआ ऐं ही खूह ऐं ही मस्जिद इहे 3 शयूं जेके हिते मौजूदु आहिनि उहे बाक़ी साईं जे अहिड़नि बाग़नि सां तशबीह रखनि थियूं ऐं इहे हक़ीक़तूं इहे लतीफ़ साईं जा पंध पेचरा हिन इलाइक़े ॾे बि रहिया आहिनि सुबेल साथियो हिते असां साई वठंदासीं साई खां पोइ हिन ई जू में जेके मूं 2 तकनि जो ज़िक्र कयो उन ते तव्हां सां वरी वीचार वंडासीं जीअं लतीफ़ इलाही
जीअं से खूहे नार वहन वारी गाॾवां जीअं से खूहे नार वहन वारी गाॾवां हींअड़ो पिरियां धार निबेरियांसि न निबरे। सुबेली साथियो, जीअं लतीफ़ इलात साईं खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। असां अॼु साईं जा पंधे पेचरा जे हवाले सां जेको सफ़र शुरू कयो हो लाड़काणे ज़िले खां ऐं सिंध जे तारीख़ी सिंधू सभ्यता ऐं सिंधू सल्तनत जे मर्कज़ी शहर मोहिन जे दड़े खां ऐं उन खां पोइ तराई 2 में जेको असां लतीफ़ साईं जो मुख्य तकियो हुयो उहो भेटियोसीं। उन खां अॻु में साईं मेहदी शाह खां जेके लतीफ़ साईं जा नवाज़रात हुआ अमीर अली ख़ान अबड़ो जे हवाले सां असांखे मिलिया, कुमार अबड़ा आहिनि जेके उहे, ऐं कुझु तारीख़ी दस्तावेज़ हुया। ऐं उन खां पोइ हींअर असां ॻोठ ॻाहे जा जेके ज़ात जा बि ॻाहे जा आहिनि ऐं हीउ ॻोठ बि ॻाहे जा नाले सां सॾिजे थो, उते लतीफ़ साईं जो उहो तारीख़ी तकियो आहे जेको सियासी समाजी इक़्तिसादी तौर ते तॾो की मज़ाहमती धुरियुनि जे हवाले सां या लतीफ़ साईं जे हम ख़्याल ऐं हम क़दम जेके धुरियूं हुयूं उन्हनि धुरियुनि जी हिकु हे ॿी कड़ी आहे जिथे लतीफ़ साईं जो अचणु थींदो हो। तारीख़ी पस मंज़र में साॻियो इहो अबड़नि जो शुजरो आहे। अबड़ा जाड़े जा नोख मां पोइ उहे समा जेके जाड़े जा समा सॾिबा उन मां अबड़ो वॾो जेको हुयो उन जी लिछ मां इहे अबड़ा साॻाई जेके तराई नंबर 2 में तके ते ऐं जिन वटि असां नवाज़रात ॾिठा हुआ ऐं उहे सिलसिले जी कड़ी हिकु ही ॿियो तकियो आहे जेको ॻाहेजा में ऐं हिन तके जे हवाले सां साईं मेहदी शाह असांखे ॿुधाइनि था त 20 साल खनि अॻु हिन तके जी एराज़ी एकड़नि में हुई ऐं उते हर क़िस्म जा मेवेदार वण ॿूटा बि हुया ऐं उन खे हींअर सोड़ो करे इन जाइ ते बीहारियो वियो आहे जो ही तमामु महदूद ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां पंहिंजी एॾी मोहसिन हस्ती खे जेको सो उहो मान न ॾेई सघिया आहियूं जेको फ़िक्री रूहानी क़द आहे हुननि जो। उन लिहाज़ सां जॾहिं मूं शुरू में बेत पढ़ियो त जीअं से खूहे नार वहन वारी गाॾवां हींअड़ो पिरियां धार निबेरियांसि न निबरे, त जाग्राफी हवाले सां हिन इलाइक़े जी सतह जेका आहे उहो ज़मीनूं मथे ऐं जेको सखर वाह हींअर सॼे थो तॾो के दरिया जी जेका फाट हुई या छाड़ हुई उहा ज़मीन जी लेवल खां हेठि हूंदी त पाणी हुरलनि ते जेको सो आबादी लाइ कढियो वेंदो हो। ऐं उन हवाले सां लतीफ़ साईं इहो बेत चयो जंहिं बेत जी निस्बत हूअं रूहानी हवाले सां या मिजाज़ी हवाले सां कुझु बि थी सघे थी, पर हिते ज़मीनुनि जी आबादी जेका वाह जे ज़मीन जी सतह खां हेठि हुअण जे करे हुरलनि ते जेको पाणी छलपे आबादी ते आंदो वेंदो हो उन हवाले सां इन बेत जी कुझु निस्बत हिते बि जुड़े थी। हीअ ॻाहेजा ॻोठ में लतीफ़ साईं जो तारीख़ी तकियो ऐं हिन तकिए ते असां लाड़ या हेठां ई ॿोली में ॼार जो वणु चवंदा आहियूं ऐं हिन इलाइक़े में असां हिन खे जेको सो पंहिंजो ख़बर चवंदा आहियूं ऐं हीउ ॾिघो फिॾो ख़बर जो वणु जिथां किरियो वरी उथियो ऐं कुझु उन जा जेके सुकल थुड़ जेके आहिनि उहे बि असांखे महसूसु थियनि था। पर इहा करामत आहे जो अॼु खां 250-300 साल अॻु ही इलाइक़ो उन दौर जो वणु अञा आबाद आहे। ऐं हिकु ॻाल्हि मां ॿी कंदो हलां त लतीफ़ साईं जी इहा जेका सा 35 ऐं 30 साल जे विच जी उमिरि आहे जॾहिं हिन जूअ में लतीफ़ साईं जो अचणु थिए थो ऐं बार बार अचणु थिए थो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते अचणु थिए थो। पर जिते जिते बि हीअ अचनि था त हिन महिल ते जेके असां तकिया भेटिया आहिनि ऐं अॻिते जेको ॿिए तके ते हलंदासीं उहे अबड़ा कुमारिया या अबड़े समे या जाड़े जा समा ऐं उन्हनि जी नुख मां उहे धुरियूं हुन जिन सां साईं जूं मुलाक़ातूं ऐं रिहाणियूं थींदियूं रहियूं। जीअं लतीफ़ इलाक़ सारे तन जूं सूरतूं लड़े लुढ़कतिया सारे तन जूं सूरतूं
जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, अवल ॾींहुं उन्ही खे पोइ उभारी सिज। सुबेल साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हींअर मां ॻोठ नज़र ॾेथा जे भरिसां लतीफ़ साईं जो तकियो आहे। ॾेथा बि अबड़नि जी हिकिड़ी नुख आहे। ही उतारो सॼे थो लतीफ़ साईं जो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तारीख़ी सबूत चंद अहिड़नि माॻनि जा असांखे मिलनि था, दस्तावेज़ी सबूत बि चइजनि उन खे। त पुराणो जेको हिन खां अॻु वारो तकियो ॻाहेजा वारो असां भेटे आयासीं, उहो अॼु बि रेवेन्यू रिकॉर्ड में भेटाई जो तकियो जे नाले सां रजिस्टर थियल आहे। ऐं हिन जाइ ते जेको नज़र ॾिठो ॻोठ जे भरिसां साईं जो उतारो आहे, इन में जॾहिं मां बीठो आहियां त ही बि रेवेन्यू रिकॉर्ड में लतीफ़ साईं जे नाले सां रजिस्टर थियल आहे। हिन उतारे जी हिकु ख़ासि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त मुंहिंजे चारों तरफ़ घटि में घटि 10 जरेब या 5 एकड़ ज़रई आबाद ज़मीन आहे, जंहिंमें हींअर बि पंहिंजे मुंद आहार मुख़्तलिफ़ जेके से सब्ज़ी जे हवाले सां शयूं पोखियल आहिनि। ऐं हिन जी सालियानी उपत बि जेका थिए थी, असां कुझु शुरूआती प्रोग्रामनि में जेको कंडे ते असां प्रोग्राम कयो, उन में असां लतीफ़ साईं जे कंडे ते वारे माॻ ते मौजूदु सिरुनि जी भठी ऐं उन सां गॾोगॾु असां साईं जे माल जे वाड़े जी ऐं उन जे भरिसां साईं जो धनार जेको गड़ंग फ़क़ीर हो उन जी निशानदेही कई हुई। ऐं उहो माल अॼु बि तारीख़ी तौर ते दस्तावेज़ आहिनि। जॾहिं 60 में औकाफ़ खाते दरगाह खे जेको पंहिंजी तहवील में वरितो, तॾहिं बि उन दौर में 100 मेहूं लतीफ़ साईं जे उन पालियल नसुल मां हुयूं। ऐं अॼु बि उन नसुल जूं मेहूं 2 असांखे हिकिड़ी भिड़शा ते, ॿियो निज़ामाणियुनि में रेस अलॾिनो निज़ामाणी आहे उन्हनि जे ॻोठ में मिले थी। त उहे फ़क़ीर उन माल जी उपत मां लतीफ़ साईं जे दौर में ऐं लतीफ़ साईं जे विसाल खां पोइ फ़ुकरा जेका दरगाह ते रस्म थींदियूं हुयूं, सालियानो उर्स थींदो हो या पांधेड़नि जो अचणु वञणु थींदो हो या दरगाह ते का कमु थींदो हो अदावत जो या मरमत जो, ऐं रोज़ाने जे हवाले सां जेके कमु थींदा उन जो ख़र्च पको उन माल जी थींदड़ उपत मां जेको सो पूराओ थींदो हो। त उन निस्बत सां न रुॻो लतीफ़ साईं पाण, पर उन जी पोयर फ़ुकरा ताईं, जेसिताईं फ़ुकरानि वटि इहो निज़ाम हुयो, तेसीं ताईं उन्हनि हड़ा वड़ा ऐं लतीफ़ साईं जे उन्हनि छॾियल जेको सो माल हुयो उन जी उपत मां दरगाह जे नंढे वॾे ख़र्च खे मुंहुं पियो ॾिनो। ऐं अहिड़ी तरह हिन उतारे ते जॾहिं मां बीठो आहियां त हिते बि मूंखे 10 जरेब या 5 एकड़ आबाद ज़रई ज़मीन नज़र अचे थी, जंहिंमें हींअर बि सब्ज़ी पोखी वञे थी। ऐं हिते अची असांखे मालूम थियो आहे त जेके हिते पोरियत हारी हिन ज़मीन खे आबाद कंदड़, उन्हनि जी ज़बानी इहा ॻाल्हि ॿुधी आहे त हिन जी सालियानी या हर मुंद जी जेका उपत थिए थी पोख जी, फसल जी या सब्ज़ी जी, उन जी उपत बि उते मालिकनि जे दर ते, मालिकनि जे दरगाह ते पुॼे थी। त लतीफ़ साईं जो उहे पांधेड़ा, उहे मुरीद, उहे मोहबत कंदड़ माण्हू, यकीननि हे साईं पाण ज़मीन त कोन वरिती हूंदी, पर जंहिं दौर में अची हिते रहिया हूंदा ऐं पोइ तारीख़ में जिन जिन माण्हुनि खे खणत में उहे ज़मीनूं मिलियूं, उन्हनि अक़ीदत ऐं मोहबत में उन्हनि ज़मीनुनि खे लतीफ़ साईं जे नाले करे छॾियो। ऐं उन्हनि जे इन इश्क खे, इन मोहबत खे, इन अक़ीदत खे शाबस हुजे जो अॼु बि उन शइ खे मालिकनि जे नाले सां निस्बत रखियो था अचनि ऐं रेवेन्यू रिकॉर्ड में बि उन जे रिकॉर्ड नाले सां आहे। ऐं उन जी उपत अॼु ताईं बि जेको मालिकनि जे दर ते पुॼे थी, उते ई कंहिंजे पांधेड़नि जे हिसाब सां या दरगाह जे हवाले सां कतब अचे थी। ऐं हिन लाइ असां जॾहिं ॻाल्हायूं था त असां दोस्तनि सां साईं मेहदी शाह गॾु हुयो, रस्ते में जॾहिं कचहरी कंदा पिया हुआसीं ॻाहेजा खां वरी हिन तके ते, त ही उहो हितां तकियो जेको असांखे तराई जो पवे थो 2, उहो मुश्किल सां 1 किलोमीटर ते आहे। ऐं ॻाहेजा वारो तकियो एरियल डिस्टेंस जेको विचों सिधो फ़ासिलो वठंदासीं अॼोकनि रस्तनि सां न, त उहो मुश्किल सां 2-2.5 किलोमीटर थींदो। ऐं ही जंग हुयो ऐं पुराणे दौर में हिते दरिया जूं छाड़ूं बि हितां वहंदियूं हुयूं, जंहिंजे करे
हिते झंग वॾो हो माण्हू जे अचण वञण जे करे जेको सो ड्रिज ख़ौफ़ हूंदो ऐं अवेले टाइम ते या अकेलाई में न निकिरणु थींदो त लतीफ़ साईं जो उन दौर में अहिड़ा झंग झागण ऐं पंहिंजनि मुरीदनि पंहिंजे अक़ीदतमंदनि माण्हुनि वटि अचणु ऐं उन दौर में हिते पंहिंजे रिहाइण जा पंहिंजे चंद घड़ियूं रहण चंद रातियूं या चंद ॾींहं रहण ऐं पंहिंजनि प्यारनि सां उहे रिहाणियूं करणु ऐं जंहिं मज़ाहमती खावड़की तहरीक जी निस्बत सां हू निकिता हुआ उहे हम ख़्याल धुरियूं जेके हुयूं उन्हनि सां इहे जेके कचहरियूं थींदियूं रिहाणियूं थींदियूं ख़्यालनि जी ॾे वठि थींदी हुई ऐं वक़फ़े वक़फ़े सां थोरे घणे टाइम खां अॻु पोइ जॾहिं हुननि जो मिलणु थींदो त सिंध जी मजमूई सूरत हाल मजमूई सियासी सूरत हाल समाजी सूरत हाल मज़हबी सूरत हाल ऐं तॾो की मज़ाहमती तारीख़ जेका साईं जी खावड़की ख़ैरु हुई उन तनाज़ुर में साईं जा हीअ जेके सफ़र हिन जूअ में या सिंध जे ॿियनि इलाइक़नि में इहे सफ़ारती या जागृता जा जेके सफ़र हुया जेके लतीफ़ साईं तॾो की आवाम लाइ जेको सो हिननि खे उहा सुजाॻी पे ॾिनई ऐं पंहिंजी धरती पंहिंजी क़ौम पंहिंजी ॿोली पंहिंजी तहज़ीब पंहिंजी सक़ाफ़त पंहिंजी धरती जे बचाव लाइ उहा जेका बका लाइ जेका मज़ाहमती वेड़ हुई जेका हलचल हुई उन में इनखे घणाई खे शामिलु करणु साईं जो मक़सदु हुयो छो जो सूफ़ी ऐं सिपाही में इहो ई फ़र्क़ु आहे त सिपाही गोली हलाईंदो आहे सूफ़ी जेको सो मोहबत सां उहो महाज़ खटे वठंदो आहे त साईं जो उन फ़िक्र खे जॾहिं ॾिसूं था त साईं जो कमु इहो आहे त घणाई खे हम ख़्याल बणाए अॻिते वधिजे घणाई जे मक़सद लाइ ॻाल्हि कजे ऐं जॾहिं घणाई जो इतिहाद घणाई जे मक़सदनि लाइ मुफ़ादनि लाइ थींदो त उहा आवामी ताक़त उहा जेका राज जी कुवत आहे उहा जेका ग़रीब पोर हारी मालवंद माण्हुनि जी ताक़त आहे उहा मंज़िल माणे थी ऐं इहो फ़िक्र लतीफ़ हो जेको असांजे पोयर जे दौर में कॾहिं सोशलिस्ट जे हवाले सां कॾहिं कम्युनिस्ट जे निज़ाम नज़रिए जे हवाले सां कॾहिं जमहूरियत जे निज़ाम जे हवाले सां उन्हनि इहे पज़ीरायूं माणियूं आहिनि पर बुनियादी नुक़्तो भले टर्मिनोलॉजी इस्तिलाह मुख़्तलिफ़ हुजनि पर बुनियादी तौर ते इहो फ़िक्र लतीफ़ आहे त घणाई जी शिरकत घणाई जो फ़ाइदो घणनि जो फ़ाइदो उन लाइ घणनि जो गॾु थियणु ऐं जंहिंमें घणाई असां वटि वरी पोइ ते हारी माण्हू जी आहे ऐं उन जे गॾु थियण सां उहो जेका तब्दीली इनकलाब जेका मंज़िल आहे अॼु पोइ आसूदगी माणे सघिजे थी त सुबेल साथियो असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पेचरा जी आख़िरी कड़ी अॼोके ॾींहुं प्रोग्राम जी आख़िरी कड़ी ॻोठ नज़र ॾे था जे भरिसां जेको लतीफ़ सां जो उतारो हो उते असांजो वक़्तु पुॼण ते पुॼे थो सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा वरी ईंदड़ ॾींहंनि में कंहिं नए माॻ ते नई वाट सां वरी फ़िक्र लतीफ़ जी ॻोल्हा कंदासीं ऐं तव्हां सां वीचार वंडींदासीं जीअं लतीफ़ लाल